मुफ्ती साहब सऊदी अरब में मस्जिद नबी जे भरिसां अरबन गाड़ियूं बिहारियूं आहिनि, छा इहा गुस्ताखी न आहे? सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो हली आहे जंहिंमें इहो ॾेखारियो वियो आहे त मस्जिद नबी जे भरिसां कुझु गाॾियूं बीठियूं आहिनि, त उन में सऊदी अरब वारनि जे मथां कुफरिया फतवा, गुस्ताखी जा फतवा पाकिस्तान जी अवाम हयान त इहे गुस्ताख आहिनि। सभ खां पहिरियां हक़ीक़त खे सम्झे त हक़ीक़त असल में छा। जेके तव्हांजा मिट माइट उते रहनि था, तव्हां उन्हनि खां तहक़ीक़ करायो त जिथे गाॾियूं बीठियूं हुयूं छा इहा जॻह मस्जिद जी हद में आहे या मस्जिद खां ॿाहिरि आहे। असां हिकिड़े साथी खां पुछियोसीं, हुन ॾसियो त इहा जिथे गाॾियूं बीठियूं आहिनि इहा मस्जिद जी हद न आहे, इहा गाॾियुनि बिहारण जी जॻह आहे। ऐं इते जॾहिं बि माण्हू घुमंदा आहिनि जूती पाए घुमंदा, ऐं इते जेको नमाज़ पढ़ंदो आहे उनजी नमाज़ बि न थींदी आहे। ऐं इन जॻह जी भरिसां लेट्रिन ठहियल आहिनि। गाॾी खां वधीक गुस्ताखी छा आहे? लेट्रिन ठाहिण। ऐं इहा जेका जॻह आहे हिते नमाज़ छो न थींदी? छो त इहा महिराब खां बि अॻिते जाइ आहे। हाणे मां हिते नमाज़ पढ़ां, कोई परियों वञी बीह करे नमाज़ पढ़े, उनजी नमाज़ थींदी? इमाम खां जेकॾहिं अॻिते बीह करे कोई नमाज़ पढ़े, उनजी नमाज़ न थींदी। जेकी इहा जॻह आहे इहा महिराब खां अॻिते आहे, इहा मस्जिद जी हद न आहे। इते जूती पाए बि घुमी सघो था। गुस्ताखी तॾहिं थींदी आहे जॾहिं इहा जॻह मस्जिद जी हद हुजे। असां हर अरबी जे लफ़्ज़ खे क़ुरान सम्झूं था ऐं हर टाइल खे मस्जिद जी टाइल सम्झूं था, त ईअं न आहे। ॻाल्हि खे चङी तरह सम्झिजे, ईअं डायरेक्ट कंहिं ते कुफ्र जा फतवा न हणनि।